پیغام رمضان نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم صلی اللہ علی النبی الأمی وآلہ وصحابہ صلی اللہ علیہ وسلم صلاۃ و سلام علیک یا سیدی یا رسول اللہ. سندھ ٹی وی جے سیری نشریات جے پروگرام پیغام رمضان میں تمام سامعین و ناظرین کے دل جی گہرائن سے بھلیکار. السلام علیکم ورحمۃ اللہ تعالی وبرکاتہ. ناظرین، اج 21 رمضان المبارک جی سحری جو پروگرام ہے، اواں سحری جی تیاری کرے رہا ہوں، کھائی رہا ہوں. اج جو اسن جو روح سخن ہے، جو ٹاپک ہے، وہ ہستی آ جے کے محبوب آئن، محبوب خدا جا، جن کے اللہ پاک جے آخری نبی حضرت محمد مصطفیٰ جناب احمد مجتبیٰ صلی اللہ علیہ وآلہ وسلم مواخات مدینہ میں پنجو بھا کوٹھیو. سبحان اللہ. اللہ پاک جے آخری نبی حضرت محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن جی ذات اقدس جن کے ایمان جی علامت کوٹھیو. ایکڑے بیری حضرت ابوبکر صدیق رضی اللہ تعالیٰ عنہ گھر میں آیا اے اچے مولا علی جے چہرے جی زیارت کرن لگا. حضور کریم علیہ الصلوۃ والسلام جن جی پیاری گھر واری بی بی عائشہ صدیقہ جیکا نیانی ابوبکر صدیق جی عرض کرتی بابا سائیں اوہ مولا علی جے چہرے جی زیارت کرے ہوتا مسلسل ڈسو تا وجہ چھائے؟ ارشاد فرمایو تو اللہ پاک جے آخری نبی تمام نبیین جے امام حضرت محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم ارشاد فرمایو ہے تو علی جے چہرے جی زیارت کرن بھی عبادت ہے. سبحان اللہ. سو اج مولا علی جے ذکر خیر جو ٹاپک ہے اساں جو، سو مہربانی کرے توجہ سے بدھندا، غور سے بدھندا، تاکہ اوہاں جی دلن میں مولا کائنات جی عظمت جیکا شمع بری رہی ہے وہ وڌیک اञا فروزاں تھے اساں کوشش کنداسیں. سو ہیر اج اساں جے ہن پروگرام میں جن مہمانن اساں کے اٹینڈ کیو ہے ان جو تعارف کرائیندو ہلاں. سب کھاں پہری کشمور سے تعلق رکھن تھا علامہ برکت اللہ کھوسو صاحب جے جیسا وٹ تشریف وٹھی آیا ہیں. استاد العلماء ہیں، کیترائی علماء سائیں جن جا شاگرد ہیں. ننڈڑی عمر میں اللہ پاک کے وڈو علم عطا فرمایا ہے، وڈو منصب عطا فرمایا. علامہ صاحب السلام علیکم. وعلیکم السلام. خوش آئے ہو؟ طبیعت صحیح ہے؟ ماشاء اللہ. وہاں جو ہی پروگرام 21 رمضان تے ہے، ٹاپک مولا علی ہے. انشاءاللہ اج یہ سمجھو علی علی کندا سمجھ انشاءاللہ. سو اج اساں جے ہن پروگرام کے ذوق میں اضافو کرن جے لا، مزے میں اضافو کرن جے لا ب سریلا ثنا خان موجود ہیں جن میں ایکڑے کھان نعت ٻدھنداسوں. وہ ہیں اساں جا اسامہ عارف اشرفی صاحب. السلام علیکم. وعلیکم السلام جناب ورحمۃ خیریت اللہ سے؟ وبرکاتہ. ماشاء اللہ، اللہ آپ کو خوش رکھے. اساں جن پروگرام میں بیا ثنا خان، سریلا ثنا خان موجود ہیں، انہوں جو بھی تعارف کرائیندو ہلاں. عماد بیگ، السلام علیکم ورحمۃ اللہ. وعلیکم جناب السلام. خیریت سے؟ اللہ کا بڑا ماشاء اللہ. آج آپ سے ہم مولا علی کی شان میں منقبت سنیں گے ضرور انشاءاللہ. ناظرین، آج ابتدا کریوں تھا اللہ تبارک و تعالیٰ جے پیارے حبیب اللہ پاک جے آخری نبی حضرت محمد مصطفیٰ جناب احمد مجتبیٰ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن جی نعت شریف سا، تاکہ اسان جی محفل میں اñا ودھیک رونق میں اضافو تھے. تو اسامہ عارف اشرفی صاحب، آپ سرور کائنات صلی اللہ علیہ وسلم کی خدمت میں گلہ عقیدت کا نظرانہ پیش کریں. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. زبان سے کیا میں کہوں آپ سے چھپا کیا ہے، زبان سے کیا میں کہوں آپ سے چھپا کیا ہے، بس آپ جانتے ہیں دل کا ماجرا کیا ہے، زبان سے کیا میں کہوں آپ سے چھپا
کیا ہے بس آپ جانتے ہیں دل کا ماجرا کیا ہے زبان سے کیا نبی کے عشق کی لذت بلال سے پوچھو نبی کے عشق کی لذت بلال سے پوچھو نبی کے عشق کی لذت بلال سے پوچھو بلال جانتے ہیں عشق مصطفیٰ کیا ہے بلال جانتے ہیں عشق مصطفیٰ کیا ہے بس آپ جانتے ہیں دل کا ماجرا کیا ہے زبان سے کیا میں آ گیا ہوں تجھے لے کہ ان کے کوچے میں آ گیا ہوں تجھے لے کہ ان کے کوچے میں آ گیا ہوں تجھے لے کہ ان کے کوچے میں اے میرے دل تو بتا اور چاہتا کیا ہے اے میرے دل تو بتا اور چاہتا کیا ہے بس آپ جانتے ہیں دل کا ماجرا کیا ہے زبان سے کیا سنا کہ نیز پہ قرآن علی کے بیٹے نے سنا کہ نیز پہ قرآن علی کے بیٹے نے سنا کہ نیز پہ قرآن علی کے بیٹے نے بتا دیا کہ فنا کیا ہے اور بقا کیا ہے بتا دیا کہ فنا کیا ہے اور بقا کیا ہے بس آپ جانتے ہیں دل کا ماجرا کیا ہے زبان سے کیا میں کہوں آپ سے چھپا کیا ہے بس آپ جانتے ہیں دل کا ماجرا کیا ہے ماشاءاللہ تبارک و تعالیٰ علامہ صاحب چون تھا پیا اج عرس مبارک ہے مولا کائنات سیدنا علی المرتضیٰ شیر خدا کرم اللہ کریم جن جو کہ رمضان مبارک تو چاہیندوس تو سب کا پہلے اصل ناظرین سامعین کے مولا کائنات سیدنا علی المرتضیٰ کرم اللہ کریم جن جو نسب مبارک پیش کریو
الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید الاشرف الانبیاء والمرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم محمد الرسول اللہ والذین معہ اشداء علی الکفار رحماء بینہم تراہم رکعا سجدا صدق اللہ العلی العظیم۔ مولا کائنات مولا مرتضی حضرت علی رضی اللہ تعالی عنہ جو نالو مبارک اواں جی والدہ محترمہ سیدہ فاطمہ بنت اسد رضی اللہ تعالیٰ عنہ حیدر رکھو واہ اور نبی پاک صلی اللہ علیہ حیدر وسلم جی مانا حیدر شیر اور حضرت نبی پاک صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم اواں کے ابو تراب جو لقب یا کنیت عطا فرمائی، واہ واہ، لیکن حقیقتاً کنیت ابو الحسن ہے، ابو الحسن ہے، خاص لیکن واقعے میں جو خاص واقعے میں نبی پاک صلی اللہ علیہ وسلم اواں کے ابو تراب جو لقب عطا فرماयो ऐं حضرت علی رضی اللہ تعالیٰ عنہ خود فرمائن تھا کہ موکے ابو الحسن کا زیادہ ایو ٹائٹل گھणو پیارو ہے، ایو چھو تو موکے نبی پاک صلی اللہ علیہ وسلم عطا فرماयो۔ واقع عام الفیل جی 30 سال کا بعد، واقع عام الفیل جی 30 سال کا بعد 13 رجب المرجب ہاتھن جو حملو تھیو کعبۃ اللہ شریف کعبۃ اللہ شریف تے جے سال عام الفیل چیبو، عام یعنی سال، یعنی ہاتھن جے حملے وارے سال کھان 30 سال بعد 13 رجب المرجب جمعے جے ڈی حضرت علی رضی اللہ تعالیٰ عنہ جی ولادت باسعادت تھی۔ کتھے تھی اسیں خانہ کعبہ میں، ہائے ہائے ہائے، جن جی ابتدا ہی خانہ کعبہ میں تھے پیدائش، جن جی انتہا تھے وہ بھی خانہ خدا میں تھے۔ سبحان اللہ۔ حضرت علی رضی اللہ تعالیٰ عنہ کے بارے میں فضیلت مجھے ذہن میں آئی کہ حضرت علی رضی اللہ تعالیٰ عنہ جی مطلب ولادت تھی تو پان اکیوں نہ پیا کھولن، ہاں 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 ہاں، ڈیئں گزریا، وقت گزریو، تو ان کا بعد نبی پاک صلی اللہ علیہ وسلم خود بنفس نفیس اتنے تشریف کھڑی آیا اور سیدہ فاطمہ بنت اسد کے فرمایا کہ چھا معاملہ ہے کہ علی اکیوں نہ تو کھولے، تو حضرت فاطمہ بنت اسد چو تو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم تواں امام الانبیاء آیو، تواں نظر رحمت کندو تو تھی سگے تو کہ یہ پانچو بار مجھے جو کا ہے حیدر ایو اکیوں کھولے۔ تو نبی پاک صلی اللہ علیہ وسلم جیئیں حضرت علی رضی اللہ تعالیٰ عنہ جو چہرے کی طرف پانچو چہرو مبارک رکھو تو حضرت علی ان ٹائم پانچو اکیوں کھولیوں، یعنی دنیا میں اچن کا بعد جن ہستی جی سبین کا پیرا حضرت علی زیارت کئی تو وہ بھی امام الانبیاء صلی اللہ علیہ وسلم مولا علی جی اکھ کے یہ شرف حاصل جو پہری کھلی آ رب عطا کئی پر کھلی تو نبیین جی امام جی چہرے صلی اللہ علیہ وسلم، ان کا پیرا حضرت علی رضی اللہ تعالیٰ عنہ جو کا اکھ مبارک نہ کھولی۔ اور نبی پاک صلی اللہ علیہ وسلم جے بعض روایتن میں 6 پشتن کا بعد، بعض روایتن میں 7 پشتن کا بعد نبی پاک صلی اللہ علیہ وسلم جو شجرہ نسب اور حضرت علی رضی اللہ تعالیٰ جو شجرہ نسب پوئتے ونجی کرے گڈ تھین تا عبد مناف تے یا قصی بن کلاب تے۔ حضرت علی رضی اللہ تعالیٰ عنہ جے بارے جی فضیلت جے بارے میں نبی پاک صلی اللہ علیہ وسلم یہ ارشاد فرمايو ذکر علی عبادت۔ واہ، علامہ صاحب یہ گفتگو جاری رکھنداسوں، اساں جو وقت تھو ہے کہ ننڈڑی ساہیہ جو سو ناظرین کیڈا نہ ونجو، اساں جی سندھ ٹی وی جو ہی جو سحری جی نشریات جو پروگرام ہے پیغام رمضان یہ ॾिसंदा رہو، بس اجو تھا واپس وروں ننڈڑی ساہی وٹھوں تا پیا۔ پیغام رمضان موسٹ ویلکم ناظرین، اج اساں 21 رمضان المبارک جی نشریات سحری ٹرانسمیشن سندھ ٹی وی جی پیغام رمضان پروگرام اوہاں ॾिसी رہیا आहियो۔ سو اج تذکرو ہے ان ہستی جو جن کے نبی کریم علیہ الصلوۃ والسلام جن فرماयो تے علی تنجو ذکر کرن بھی ایمان جی علامت ہے، اللہ جی عبادت ہے۔ سو اج کوئی ذکر تھی رہو ہے نا، ہی بھی عبادت میں شمار ہے، جو مولا علی جو ذکر بھی عبادت ہے۔ جی ہماں والدہ محترمہ کا سائیں جن جو شجرہ نسب بدایو نبی پاک صلی اللہ علیہ وسلم چھوتا ہے تو حضرت عبد المطلب یا شہزادہ ہیں تو نبی پاک صلی اللہ علیہ وسلم جا تو ڈائریکٹ ہے جو کہ چاچے یا پٹ رہے ہیں تو ایڈے حساب سے سوٹ رہے ہیں تو ہیروں تو نسب مبارک بالکل قربت میں ہے، پر والدہ محترمہ جی طرفوں 6 یا 7 پشتن کو بعد میں فضیلت جی گاہ پہ عرض کہی تو نبی پاک صلی اللہ علیہ وسلم فرمایا کہ ذکر علی عبادت، کہ علی جو ذکر کرن بھی عبادت ہے۔ سبحان اللہ۔ اور بعض روایت میں یہ بھی ہے کہ نبی پاک صلی اللہ علیہ وسلم پر فرمایا کہ حضرت علی جے چہرے کے ॾिसण بھی عبادت ہے۔ سبحان اللہ۔ ہوں تو ہر کنहिं जे चेहरे में वो लताफ़त न हूंदी، लेकिन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा अथॉरिटी अता फरमाई हज़रत अली जे चेहरे मुबारक खे
कि अली खे ॾिसण बि चेहरो मौला अली जो इबादत ख़ुदा जी। इबादत ख़ुदा जी। वाह इहो ॾियण वारो बि उहो आहे जेको अल्लाह जे महबूब अल्लाह जा महबूब आहिनि वाह ऐं उनखे अल्लाह ताला मालिक मुख्तार बणायो जंहिंखे जो कुछ अता फरमाए नबी मुख्तार कुल है जिसको जो चाहे अता कर दे। सुभान अल्लाह। तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंजे लाइ उहो काई शइ बैद त न आहे ऐं असां पंहिंजो पाण खे हुजूर जे मथां क़यास बि त नथा करे सघूं। त हुजूर इन लाइ फरमायो। ऐं ॾिसो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह नबूवत केतिरी दूर अंदेश आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि इरशाद फरमायो कि अली जी मोहब्बत जो है सिर्फ़ मोमिन जे दिल में हूंदी, मुनाफिक जे दिल में न हूंदी। अल्लाह अल्लाह अल्लाह। ऐं इहा अलामत बयान कई वई आहे कि अली जो ज़िक्र थिए ऐं चेहरे में हशाशत बशातत अची वञे ऐं अली जे ज़िक्र खां बाद ॾिसो त चेहरा कीअं ख़ुशि थियनि था। सहाबा किराम फरमाईंदा त असांखे महफ़िल में जेकॾहिं मोमिन ऐं मुनाफ़िक जी सुञाण करणी हूंदी त असां हज़रत अली जो ज़िक्र कंदा हुआसीं। ज़िक्र कंदा ॾिसंदासीं चेहरे ते जेकॾहिं कुझु कजी अचे थी या चेहरे ते घुंज अचंदा सम्झी वेंदासीं पको मुनाफ़िक आहे। जे चेहरे ते मुर्क अची वेंदी सम्झी वेंदासीं त पको मोमिन आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरी बहितरीन अलामत बयान फरमाई, केतिरी बहितरीन निशानी अता फरमाई कि मोमिन ऐं मुनाफ़िक में कॾहिं बि ऐं हुज़ूर इहो बि इरशाद फरमायो कि मुनाफ़िक जे दिलि में कॾहिं बि अली जी मोहब्बत अची नथी सघे, नामुमकिन आहे। और हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ाते अक़दस उहा हस्ती आहे कि जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में हूअं त हर सहाबी जन्नती आहे। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में अचण वारो साहिबी ईमान जेको शख़्स हुयो ऐं ईमान ते हुनजो ख़ात्मो थियो उहो साबित थी वियो। लेकिन 10 ख़ुशनसीब उहे साहबा कराम रिज़वाना अशरा मुबशरा उहे 10 साहबा उहे आहिनि जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में जन्नत जी बिशारत अता फरमाई। और उन में हज़रत अली खे मुखातब करे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कि अली फिल जन्ना कि अली तूं बि जन्नती आहीं। ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शान अज़मत इहा बि त ॾिसो न। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण शहीद, हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जा शहज़ादा बि शहीद ऐं उन खां बाद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका नस्ल मुबारक जेका इब्तिदा थी उनजी जेका आहे हिन टाइम ताईं जेको दुनिया में असां सईद ज़्यादा ॾिसूं था। असां हिकिड़े प्रोग्राम में बि अर्ज़ु कयो होसीं त उनजी जेका आबियारी आहे उहा बि हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हा सां आहे। छो त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजी शहज़ादी सईदा फ़ातिमा जो निकाह हज़रत अली सां फरमायो त हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जी उहा बरकत आहे जेके अॼु असां वटि जेके सैयद ज़ादा आहिनि त उन्हनि में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खून मुबारक बि शामिल आहे। त अहिड़े तरीक़े सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन मुबारक ॼाटे हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जो खून मुबारक बि आहे जेको असां ॾिसी रहिया आहियूं। हर सहाबी जे नाले सां गॾु त रज़ी अल्लाहु अन्हु व रज़ू अन्हु जी आयत जे तहत ज़ालिक लिमन ख़शिय रब्बा त अल्लाह पाक उन्हनि खां राज़ी आहे, रिज़ा जी ख़ुशख़बरी आहे। हर सहाबी जे नाले सां गॾु रज़ी अल्लाह ताला अन्हु अचे थो, औरत सहाबिया जे नाले सां रज़ी अल्लाह अन्हा अचे थो। त हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जो ख़ासो आहे। ॿिए कंहिं बि सहाबी जे नाले सां गॾु करमल्लाहु वजह नथो अचे। सैयदना अली अल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जे नाले सां गॾु करमल्लाहु वजह इन जी का वजह तस्मी आहे। करमल्लाहु वजहुल करीम मूं हाणे अर्ज़ु कयो त हुज़ूर फरमायो अली जे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे। वजहुन अरबी में चेहरे खे चवंदा आहिनि। करमल्लाहु वजहुल करीम इहा हुज़ूर जी दुआ आहे कि अल्लाह ताला अली जे चेहरे में जो का है बरकत अता फ़रमाए, तकरीम अता फ़रमाए, इज़्ज़त अता फ़रमाए। मूं तव्हांखे इहा ॻाल्हि अर्ज़ु कई इब्तिदा में कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसि ताईं न आया त हज़रत अली अखि बि न खोली। चेहरे के जेके करामतूं हासिल आहिनि, जेके सादतूं हासिल आहिनि, उन में हिकु इहा सादत बि हज़रत अली जे हिसे में आई जो हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अखियूं बि हुज़ूर खे ॾिसी करे खोलिया। ऐं उन खां बाद नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी गोया हे दस्ते शफ़क़त रहिया। इहा फ़ज़ीलत बि हज़रत अली खे हासिल आहे। इहे ज़ेर शफ़क़त रहिया। ऐं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे घर में हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जो अचणु वञणु हुयो। इन लाइ त क़ुरान अज़ीम में अल्लाह फरमायो कि हे जेके नबी जे घर वारा आहिनि कि अल्लाह ताला छा फरमाए थो या निसा नबी लस्तुन्ना का अहदिम मिनन निसा। हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहले अज़वाज जे बारे में अल्लाह ताला फरमायो कि ॿियनि औरतुनि जे बारे जी तरह न आहिनि, लेकिन ख़ासि तौर ते अहले बैत अतहार जे बारे में फरमायो कि इन्नमा युरीदुल्लाहु
लियुज़हिब अन्कुम रिज्स, अल्लाह कि अल्लाह जो इरादो त इहो आहे कि अल्लाह हर नापाकी खे तव्हांखे दूर फरमाए। मां तव्हांजी इहा ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि त नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां पूरी ज़िंदगानी ज़ेर शफ़क़त रहिया। वाह रिज्स अल्लाह ताला परे फरमायो। बुत बि हिकु रिज्स आहे, हिकु नापाकी आहे। ॿियनि खे इहा शरफ़ ऐं फज़ीलत हासिल न थी चंद सहाबा कराम में, उन मां हिकु जेको आहे हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जी उहा ज़ाते अक़दस आहे जंहिं कॾहिं बुत जे साम्हूं सजदो न कयो, कॾहिं बुत जे साम्हूं जेको आहे हुनजी इबादत न कई। उन बुत जी इबादत न करण जे सबबि अल्लाह ताला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ख़ासि दुआ अता फरमाई ॿियनि जे लाइ त रज़ी अल्लाहु अन्हुम व रदू अन्हु, अल्लाह जो क़ुरान फरमायो लेकिन करम अल्लाहु ताला वजहुल करीम, यानी ये कहीं चवां त इन चेहरे ते अल्लाह पाक जो ख़ासि करम इहो आहे जो पहिरीं नज़र महबूबनि ते पई, मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम ते। इन चेहरे अल्लाह खां सवाइ कॾहिं ॿिए जी बंदगी न कई, इन पेशानी कॾहिं का नमाज़ क़ज़ा न कई, ऐं इन चेहरे खे हिकु ॿी बि बरकत हासिल आहे। उहा इहा त महबूबनि करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इन चेहरे में जेके मुबारक अखियूं आहिनि इन अखियुनि में पहिरीं पंहिंजो लुआब दहन विधो ऐं जंग ख़ैबर में थोरो जंग ख़ैबर जो तज़कुरो बि जेकॾहिं थी वञे त जंग ख़ैबर, सुभान अल्लाह, जंग ख़ैबर जे बारे में किताबनि में इहो लिखियलु हदीस मुबारक मौजूदु आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग ख़ैबर जे बारे में पहिरियों ई जेका आहे उनजी निशानदही फरमाई और फरमाया सुभाणे मां झंडो अता फरमाईंदुमि उन सहाबी खे अता फरमाईंदुमि जंहिंखां अल्लाह ऐं उनजो रसूल ॿई राज़ी हूंदा, ऐं उहो अल्लाह रसूल खां राज़ी आहे, ऐं उहो अल्लाह रसूल खां राज़ी आहे। हज़रत साद बिन सादी रज़ी अल्लाह तआला अन्हु इहे इरशाद फरमाइनि था कि जमल हुज़ूर इहो ऐलान फरमायो न त हर कंहिंखे इहा शशो पंज तो हुई कि सुभाणे ॾिसजे इहो झंडो कंहिंखे थो मिले, मतिलबु सुम्हनि कोन पिया मां त मुंहिंजो नालो वरितो वञे मां सुतल हुजां, यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ऐलान त फरमायो लेकिन हर सहाबी खे इहो शौक़ु हुयो छो त उहो हुज़ूर फज़ीलत अता फरमाई कि फरमाया उहो अल्लाह जे रसूल खां राज़ी ऐं हे अल्लाह जे रसूल खां राज़ी। फरमाया जंहिंमहिल जंग ख़ैबर थी इन जी तयारी हले पई त फरमायो हर कंहिं हेॾे होॾे पियो निहारियो ऐं ॾिठऊं त कंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो झंडो ख़ासि अता फरमाइनि था त हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु ऐलान फरमायो कि अली किथे आहे, अली किथे आहे, अली खे घुरायो वञे। त साहबनि चयो त हज़रत अली रज़ी अल्लाह तआला खे जंहिं महिल ख़बर ॾिनी वञी त हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जी ख़ुशी जी इंतिहा न रही ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼनि साहबनि जी मौजूदगी में हज़रत अली खे ख़ैबर जो झंडो अता फरमायो ऐं फरमाए कि अली हे उहो झंडो आहे मां बि अल्लाह ऐं उनजे रसूल खां राज़ी आहियां, तोखे अता फरमायां थो ऐं तुंहिंजे बारे में बि इहो आहे त अल्लाह तोखो बि राज़ी आहे, मां मुहम्मद अरबी बि तोखो राज़ी आहियां। सुभान अल्लाह। नाज़रीन असां इन ई जंग जे मुतालिक़ हिकु रिवायत मूं पढ़ी उहा वञी गोश गुज़ार करियां पियो त साहबा फरमाईंदा त असां हज़रत अली करमल्लाहु वजहु करीम खे ॾिसंदा हुआसीं ऊन्हारे में गरम लिबास पाईंदा हुआ, सियारे में थधो लिबास पाईंदा हुआ। त कंहिं पुछा कई अली ईअं त इंसानी फितरत में न आहे, इहो फितरत ई आहे त सियारे में गरम लिबास पाइबो आहे ऊन्हारे में थधो पाइबो आहे, अवां ऊन्हारे में गरम लिबास सियारे में थधो। इरशाद फरमायूं त हीअ सॼी महिरबानी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस जी आहे। ख़ैबर जी जंग में जॾहिं मूंखे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन घुरायो त मुंहिंजूं अखियूं उथियल हुयूं, आशुब चश्मो हो, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो लुआब दहन कढी करे मुंहिंजे अखियुनि मुबारकनि में लॻायूं। उन वक़्तु महबूबनि जे वात मुबारक जो पाणी मुंहिंजे अखि में पियो त मां हीअं जो नज़र खणा पियो त आसमान जा रस्ता मूंखे नज़र पिया अचनि। ऐं उन खां पोइ महबूबनि करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे लाइ दुआ कई त मुंहिंजा अल्लाह अली खां गर्मी ऐं सर्दी जो असरु ख़तमु कर, यानी केॾी बि गर्मी हुजे अली खे न लॻे, केॾी बि थधि हुजे अली खे न लॻे। उन ॾींहं खां वठी न मूंखे सियारे जी थधि तंग कंदी आहे न ऊन्हारे जी गर्मी मूंखे महसूसु थींदी आहे, मां कहिड़ो बि लिबास पाऊं कोई फ़र्क़ु न पवंदो। ऐं मौला अली जे लाइ इहो फरमायो वियो त अली उहा हस्ती आहे जेके फरमाईंदा त गर्मी सख़्तु हुजे ऐं मुंहिंजी ज़बान ते रोज़ो हुजे ऐं जहाद फ़ी सबीलिल्लाह हुजे। यक़ीनन इहा ताक़त के ॿिए जे अंदरि न आहे जो तपश हुजे, गर्मी जी ज़बान ते रोज़ो हुजे ऐं जिहाद हुजे। इहो ख़ासो आहे हज़रत अली करमल्लाहु ताला वजहुल करीम जन जो। सो अलमा साहब मौला काइनात अली उल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जन जे ज़ात अक़दस जो ज़िक्र ख़ैर थी रहियो आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हक़ अली सां आहे, अली हक़ सां आहे ऐं क़ुरान अली मूंखां अलॻि थींदा। मैदान क़यामत में वरी
हौज़ कोसर ते क़ुरान अली मूंसां गॾु मिलंदा। क़ुरान पाक जो हज़रत अली सां गहरो ताल्लुक़ ऐं अली जो मौला अली जो क़ुरान सां, क़ुरान जो मौला अली सां ताल्लुक़, इन ते कुझु कलाम। ॾिसो क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में कई आयात बैनात जी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अहले बैत अतहार में हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु खे शामिल फरमायो। क़ुरान में अल्लाह फरमायो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। महबूब तव्हां ऐलान फरमायो त मां तबलीग ते जेको अल्लाह जा अहकाम तव्हां वटि पहुचायां थो, मां जे मथां तव्हांजे मथां कोई अजर नथो घुरां, इल्लल मवद्दत फिल क़ुरबा, लेकिन पंहिंजे क़राबतदारनि जी महबत। उन क़राबतदारनि में हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु बि शामिल आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में फरमायो अदिबू औलादकुम सलास ख़िसालिन, 3 अदब पंहिंजे औलाद खे ज़रूरु सेखारियो। हूअं त हर अदब सेखारणु ज़रूरी आहे। 3 ख़सलतूं, 3 ख़सलतूं, 3 आदतूं, इहे हर शख़्स पंहिंजी औलाद खे सेखारे। अॼु जेके असांजा नाज़रीन आहिनि उहे बि इन शइ खे नोट कनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अदिबू औलादकुम सलास ख़िसालिन, 3 मोहब्बतूं पंहिंजी औलाद खे ज़रूरु सेखारियो। हुब्ब नबीकुम, सुभान अल्लाह, पंहिंजे नबी जी मोहब्बत पंहिंजी औलाद खे सेखारियो। ऐं अहिड़ी मोहब्बत सेखारियो जो ईअं असांजे जिस्म जो कोई कीमो बि करे छॾे न, असांजो कीमो थी वञे, लेकिन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कंहिं बि नबी जी शान में कोई अदना बराबर जी काई गुस्ताखी, कोई अहिड़ी ॻाल्हि जेका असांजे करण में न अचणु खपे, उहा असां ॿुधण लाइ बर्दाश्त न कयूं। हुब्ब नबीकुम, पंहिंजे नबी जी मोहब्बत। ऐं पंहिंजे नबी जी मोहब्बत क़ुरान में मौजूदु आहे, पंहिंजे नबी जी मोहब्बत अहादीस तय्यबा में मौजूदु आहे। त हुज़ूर फरमा हुब्ब नबीकुम। ॿी शइ हुब्ब अहले बैती, वाह सरकार फरमायो मुंहिंजे अहले बैत जी मोहब्बत, सुभान अल्लाह, मुंहिंजे अहले बैत जी मोहब्बत बि पंहिंजी औलाद खे ज़रूरु सेखारिजांइ। हीअ हज़रत अली जो ज़िक्र हिकु त इबादत आहे, ॿियो इहो अहले बैत सां मोहब्बत बि आहे जो अल्लाह ताला असांखे इहो शर्फ़ अता फरमाए जो असां इहो कयूं था ऐं ॿुधण वारा इहो ॿुधनि था। माना दुनिया में ॾिसो न केतिरा ई माण्हू मौजूदु आहिनि जंहिंजे साम्हूं हज़रत अली जो ज़िक्र थिए त ॻाल्हि वरी बर्दाश्त न आहे, मुक़दर जी ॻाल्हि आहे। ऐं 3 शइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तरफ़ रहनुमाई कई, फरमायो तिलावत क़ुरान, पंहिंजी औलाद खे क़ुरान पढ़णु बि सेखारियो। ऐं बदकिस्मती सां हिकु ॻाल्हि अर्ज़ु, अगरचे कौड़ी ॻाल्हि आहे, लेकिन हक़ीक़त इहा आहे असांजी कि असांजे दिलनि में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा मोहब्बत न आहे जेका हुजणु खपे। मोहब्बत आहे ज़रूरु, दावो ज़रूरु आहे, लेकिन उन दावे में नमाज़ न आहे, उन दावे में तिलावत क़ुरान न आहे, उन दावे में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहले बैत जी मोहब्बत न आहे। अगरि अहले बैत सां मोहब्बत आहे त उहा न आहे जेका हुज़ूर खे मतलूब आहे। अहले बैत जी मोहब्बत उहा न आहे जेका मतलूब शरा आहे। त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हर शइ खे क़ुरान जी तरफ़ रहनुमाई कई। ऐं क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद में जेका मां आयत तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कई, ॾिसो हुन में अल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुज़ूर जे इन 4 ख़ुलफ़ा जो ज़िक्र गॾु फरमायो। मुहम्मद रसूलुल्लाह, के मुहम्मद अल्लाह जा रसूल आहिनि, वल्लज़ीन माअहू, जेके मोहम्मद सां गॾु आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, केरु? सिद्दीक़ अकबर। अशिद्दाउ अलल कुफ़ार, जंहिं महिल मैदान में अचनि त काफ़िरनि ते वॾा शदीद आहिनि। फारूक आज़म जी सीरत पढ़ो त अहिड़ा, हुज़ूर जी ख़िदमत में अचनि त जमाली, जो मैदान जंग में वञनि त जलाली, माशाअल्लाह। ऐं वरी क़ुरान में फरमाए रुहमाउ बैनहुम, जंहिं महिल पाण में गॾु थींदा आहिनि त वॾा मोहब्बत भरा आहिनि। हज़रत उस्मान गनी जी ज़िक्र पढ़ो, सीरत पढ़ो त जमाल ई जमाल। ऐं फिर वरी आख़िर में फरमायो कि हे रुहमाउ बैनहुम तराहुम रुकान सुजदा, तव्हां उनखे ॾिसो उहो हर हालत में अल्लाह जी बारगाह में सजदे में हूंदा आहिनि। सजदे जी उहा हालत हुई त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जो तीर मुबारक कढियो वाक़ियो अल्लाह साहब कंटिन्यू करियूं था। सो हींअर वक़्तु थी वियो आहे नंढड़ी हिकु ब्रेक जो। नाज़रीन, अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी जी सेहरी जी नशरियात पैगाम रमज़ान। हींअर असीं हिकु नंढड़ी साई था वठूं, इजो था वापसि वरूं। ॾिसंदा रहो सिंध टीवी। पैगाम रमज़ान। मोस्ट वेलकम नाज़रीन, अवां खे हिकु भेरो वरी भली कार चवां पियो। सिंध टीवी जी सेहरी नशरियात जो प्रोग्राम आहे पैगाम रमज़ान। अवां ॾिसो पिया, सेहरी बि कंदा हलो ऐं ॻाल्हियूं बि ॿुधंदा हलो। जेकॾहिं अवां जी तवजो ॿिए पासे हूंदी त पोइ अवां खे अधु ॻाल्हि ॿुधण में ईंदी, अधु ॻाल्हि अधु सच सॼे कूड़ खां वधीक ख़तरनाक हूंदो आहे। पूरी ॻाल्हि ॿुधो। इन जो तरीक़ो इहो आहे त अवां सेहरी बि कंदा हलो, ज़िक्र दुरूद पंहिंजी जाइ ते। हीउ जेको ज़िक्र आहे न, ज़िक्र अली, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त ज़िक्र अली बि अल्लाह जी इबादत आहे। अवां ॿुधो, समाअत करियो, टेलीविज़न जो आवाज़ु खोले करे ॿुधंदा रहो। ज़िक्र अली थी रहियो आहे। ऐं हींअर आऊं अल्लामा साहिब खां हिकु करामत ॿुधंदुसि। सो हज़रत सैयदना अली उल मुर्तज़ा करम अल्लाह करीम जन जी हस्ती
करामतुनि सां भरियल आहे। का अहिड़ी करामत जेका असांजा नाज़रीन व सामईन जेके ॿुधनि बि था या ॾिसनि बि था, उन्हनि जी दिलि जेका आहे ख़ुशि थी वञे। त मौला काइनात अलीउल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जंहिंजी करामत खां अॻु में हिकिड़ो सुवालु ज़हन में अची वियो आहे। मां बार बार मौला चई रहियो आहियां, छा हज़रत अली खे कुझु छा चइजे त मौला चवणु खपे या न? चवणु घुरिजे या न घुरिजे, कुझु माण्हुनि जो हिकिड़ो इबहाम आहे। हालांकि इन जूं खोड़ सारियूं दलीलूं आहिनि। मुख़्तसर वक़्त में रुगो इहो ॿुधायो त हज़रत अली खे जेको मौला चऊं था असां, कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त तव्हां मौला मुहम्मद नथा चओ, मौला अली छो था चओ? थोरो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला चयो, पोइ असांखे चवण में छा हर्ज आहे? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि इहो इरशाद फ़रमाइनि कि मन कुंतु मौला हो फ़हादा अलीयुन मौला। मौला जो मतिलबु मौला यानी ख़ुदा जे माना में न आहे, मौला मतिलबु मददगार। हर जाइ ते मौला त न आहे न। आम तौर ते तव्हां मस्जिद जे इमाम खे बि मौला न चवंदा आहियो। हर आलिम दीन खे मौला नामन असांजो मौला। जेकॾहिं पेश इमाम मौला थी सघे थो तो हज़रत अली खे मौला चवण में तमामु वलियनि जो जेको सरदार आहे उहो मौला छो नथो थी सघे? तव्हांजी दिलि मञे थी त चओ, नथी मञे त रोकियो न कंहिंखे। मौला चवण में को हर्ज न आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि इहो टाइटल अता फ़रमाइनि कि मन कुंतु मौला फ़हादा अलीयुन मौला। जंहिंजो मां मौला, जंहिंजो मां आका, जंहिंजो मां सरदार, त अली बि उनजो सरदार आहे। सुभान ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पंहिंजो सरदार मञूं था। सुभान अगरि उहे बि सरदार न आहिनि त पोइ काइनात में हस्ती कहिड़ी आहे जेको सरदार? पोइ त को सरदार ई न आहे न। माशाअल्लाह, ही घराणो असांजो सरदार घराणो आहे। सो मौला अली जी का करामत बयानु करियो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी करामत में त माशाअल्लाह खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। हिकु करामत हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जी इहा बि बयानु कई वई आहे किताबनि में कि हिकु शख़्स, इन में वाक़ियो बि आहे, करामत बि आहे, हिन में हिकु दर्स बि आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत इमाम हसन या हज़रत इमाम हुसैन सां गॾु, या इहे ॿई शहज़ादा हुया, इहे हज जे लाइ मक्कतुल मुकर्रमा तशरीफ़ खणी आया। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खाना काबा जे तवाफ़ में मशहूर हुया त हिकिड़ो शख़्स ज़ारो कितार अल्लाह ताला को दुआ घुरे पियो त या अल्लाह मूंखे बख़्श, मुंहिंजी मग़फ़िरत कर, मुंहिंजे वालिद खे बि बख़्श, उनजी बि मग़फ़िरत कर। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे उनजे ज़ारो कितार ते रोअण ते हिकु ॾुख भरियो मामिलो थियो। त मां हिन शख़्स खां पुछां त साईं हिन जो आख़िर मामिलो छा आहे? हज़रत अली रज़ी अल्लाह ताला हुनखे चयो त तव्हांजो मामिलो छा आहे जो अहिड़ी ज़ारो कितार हालत सां खाना काबा जे इर्द गिर्द तवाफ़ कंदे कंदे तूं इहा दुआ थो घुरे? आख़िर तुंहिंजो मामिलो छा आहे, माजरो छा आहे? हुन शख़्स हज़रत अली जी ख़िदमत में अर्ज़ु कई कि या अली या अमीरुल मोमिनीन, मां ॾाढो गुनाहगार शख़्स आहियां, पर मां रब ताला जी नाफ़रमानी बि कई आहे, पर पंहिंजे वालिदनि जी नाफ़रमानी बि घणी कई। मुंहिंजे वालिद मूंखे ॾाढो सम्झायो, पर मां उनजी ॻाल्हि न सम्झंदो हुउमि। बिला आख़िर मुंहिंजे वालिदनि जी दुआ खां अलाह ताला मूंखे हिदायत ईअं अता फ़रमाई जो मुंहिंजो दिलि दीन जी तरफ़, इस्लाम जी तरफ़ माइल थियो। ऐं उन खां बाद मुंहिंजो वालिद शदीद अलील ऐं बीमार थी पियो। मुंहिंजे वालिद इहो इरादो कयो त असां हाणे हज जे इरादे सां मक्कतुल मुकर्रमा हलूं था। वालिद छो त अलील बि हुयो। असां रस्ते में जीअं आयासीं त वालिद साहिबु जेको आहे अलालत बर्दाश्त न कई ऐं रस्ते में उन्हनि जो इंतकाल थी वियो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन इहो पढ़ियो। ऐं उन खां बाद उन शख़्स इहा अर्ज़ु कई कि या अमीरुल मोमिनीन, तव्हां मुंहिंजो हिसो ॾिसो था, इहो मां इहो गुमान थो कयां त हे जेको फ़ालिज जेको मुंहिंजो हिसो आहे, इहो मुंहिंजो फ़ालिज ज़दा आहे, इहो हिसो मुंहिंजो कमु नथो करे। ऐं मां इहो गुमान थो कयां त शायदि मुंहिंजे वालिदैन जी दिलि आज़ारी जे सबबु मां सां इहो मामिलो थियो आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला उन शख़्स जी ॻाल्हि ॿुधी ऐं उनजे वालिद लाइ दुआ कयईं। उन खां बाद उनखे इरशाद फ़रमाए तूं मुंहिंजे क़रीब थी। हज़रत इमाम हसन या हज़रत इमाम हुसैन या ॿिन्हिनि शहज़ादनि उन शख़्स खे पकिड़े करे हज़रत अली जी ख़िदमत में बिल्कुलु साम्हूं बीहारियो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो दस्ते मुबारक उनजो उन फ़ालिज ज़दा जिस्म ते फेरायो त उहो शख़्स पहिरियों घुमी न पियो सघे। हज़रत अली उनखे फ़रमायो कुम बिइज़्निल्लाह, हाणे अल्लाह जे हुकुम सां उथी बि ऐं घुमणु शुरू कर। उहो आनंद फानंद उहो शख़्स जेको फ़ालिज ज़दा हुयो, फ़ालिज जो जंहिं अटैक हुयो, उहो शख़्स तवाफ़ करण वारनि में शामिलु थी वियो। जिते ई हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जी करामत आहे कि हथ पेरनि सां अल्लाह ताला उन जी बीमारी खे दूरि फ़रमायो। फ़ालिज जो सॼो मामिलो उनजो ख़तमु थी वियो। गॾु इहो जेको आहे दर्स बि आहे त वालिदैन खे माण्हू कॾहिं बि नाराज़ न करे। इन लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो कि रिज़ल वालिद रिज़ल रब, सख़तल वालिद सख़तल रब,
فرمایا کہ والد جی رضامندی کے اندر اللہ تعالیٰ بھی راضی ہوں اور والد جی ناراضگی میں اللہ تعالیٰ جی ناراضگی بھی آئے. ایک ॿियो भी वाक़ियो आहे मुख़्तसरन. एक कुछ शख़्स आया हज़रत अली जी ख़िदमत में, उहे जेको आहे ख़ाली हथ आया. उन्होंने हज़रत अली को इहो सवाल कयो कि तव्हां असांखे कुझु अता फ़रमायो. त हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जे उहो हथ त ख़ाली खणी आया. हज़रत अली फ़रमायो कि पंहिंजा हथ भरियो. उन्होंने हथ जेको आहे बंदि कया. त कुझु पढ़ी करे हज़रत अली इहो रज़ियल्लाहु पूरो वाक़ियो आहे. नाज़रीन मां अर्ज़ु करियां मुंहिंजी ख़िदमत में अलामा साहब माज़रत सां त मौला अली जी करामत जेका आहे मुंहिंजी बि दिलि चए थी न मां बि मुरीद आहियां मौला अली जो, त मां बि अर्ज़ु करियां. पूरो वाक़ियो आहे त अबू जहल ऐं उन जा साथारी जेके इस्लाम जा ऐं मौला अली जा तमामु सहाबा जा बल्कि तमामु नबियनि जे इमाम जा दुश्मन हुआ. सो साहिल आयो अबू जहल ऐं उनजे टोले वटि त मूंखे कुझु अता करियो. उन्हनि खे ख़बर हुई त अली ग़रीब आहे, कुड़मी हो, हारी हो, मगर ग़ुरबत में जेके इन्हनि मज़ा वरिता आहिनि उहो त वरी जिस हाल में जीना मुश्किल हो उस हाल में जीना लाज़िम है. इहो हज़रत अली असांखे सेखारियो आहे. सो हू उनखे बतौर तंज़ इस्तेज़ा त इहो जेको तवाफ़ करे थो काबे जो इन ॾे वञो तोखे ॾींदो, हू साहिल इन्हनि जे इन तंज़ी अंदाज़ खे सम्झी न सघियो. आयो हज़रत अली करम जी बारगाह में हथ जलियईं, साईं मूंखे कुझु अता करियो. हाणे मौला अली करम वटि ज़ाहिरी तौर ते माल असबाब त कोन हो. साईं जन फरमायो त मुठ बंदि कर. उन मुठ बंदि कई. हिन 10 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ी करे दम कयईं. दम करे फरमायूं त जन मोकिलियो थी उन्हनि जे आॾो वञी करे खोल. ही साइल यानी सवाली वञी उन जे साम्हूं बीठो, उनजो छा ॾिनई, चिड़िनई त कुझु न, चई मुठ बंदि कर, कुझु दम कयईं. हीअं खोली त 10 अशरफियूं यानी सोन जा 10 सिक्का इन जे हथ में मौजूदु हुआ. अली अली आहे. मौला अली जी शान बयानु करण जे लाइ हिकु सेरी अदा नाकाफ़ी आहे. ऐं दुरूद शरीफ़ बरकत पर हुजे बि त ज़बान मौला अली जी. सुभान अल्लाह. नाज़रीन असांजो वक़्तु पूरो थी वियो आहे. सो ऐं इन ई उमेद ते अव्हां खां पुॼाणी, अव्हां खां मोकल वठां पियो, इजाज़त वठां पियो इन उमेद ते त सुभाणे वरी इंशाअल्लाह तबारक व तआला सिंध टीवी जो प्रोग्राम आहे सेरी नशरियात जो पैगाम रमज़ान. इन में पाण गॾिबासूं अल्लाह पाक चाहियो त इंशाअल्लाह. सो आख़िर में वेंदे वेंदे मौला अली जी शान में मनक़बत ॿुधंदासूं. असां वटि सुठो नातख़्वान मौजूदु आहे. उनखां अमाद बेग खां ऐं मां अव्हां खां इजाज़त वठां पियो. अल्लाह चाहे त सुभाणे मुलाक़ात थींदी. मूंखे इजाज़त ॾींदा ऐं मुंहिंजी इजाज़त खां पोइ असां मनक़बत ॿुधंदासूं. सो अच्छा हिकिड़ी ॿी गुज़ारिश बि त अव्हां जे आॾो ई टेलीविज़न ते हेठां लिंक जेका आहे असांजे हिन सिंध टीवी जे प्रोग्राम जी अची रही आहे, उहा उनखे लिंक खे ॾिसो यूट्यूब चैनल ते ऐं पंहिंजी राय ज़रूरु ॾियो. ऐबों को ढूंढती है फ़क़त ऐबजो की नज़र, जो ख़ुशि नज़र है वो हुनर व कमाल देखते हैं. अव्हांखे कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी असांजे प्रोग्राम में, हीअ जेको हेठां लिंक अची रही आहे इन ते यूट्यूब खे सर्च करियो. असांजी हिन जेको आहे उन ते असांखे ॿुधाइजो, कमेंट्स ॾियो, लाइक करियो, सब्सक्राइब कयो. अव्हांजी महिरबानी. ऐं असां मनक़बत ॿुधूं था अमाद बेग खां. मैं बंदे अली हूँ, मोहब्बत अली से है. मैं बंदे अली हूँ, मोहब्बत अली से है. वाबस्ता आज भी मेरी, वाबस्ता आज भी मेरी किस्मत अली से है. मैं बंदे अली हूँ, मोहब्बत अली से है. मोमिन है वो कि जिसको मोहब्बत अली से है. मोमिन है वो कि जिसको मोहब्बत अली से है. काज़िब है वो कि जिसको, काज़िब है वो कि जिसको अदावत अली से है. मैं बंदे अली हूँ, मोहब्बत अली से है. और बदरो हुनैन खंदक को खैर
محبت علی سے ہے، میں بندہ علی ہوں، محبت علی سے ہے، وابستہ آج بھی میری، وابستہ آج بھی میری قسمت علی سے ہے، میں بندہ علی ہوں، محبت علی سے ہے۔ اللہ جی نعمتم جو انعام رمضان، سلام رمضان، سلام رمضان۔